सारे साल पुरानी कदीम तहज़ीबुनि जी मां सिंध मातरी जे शाहूकार ऐं शानदार तहज़ीब रवायतुनि ऐं रंगनि खे समेटे लाड़ जे लाडले शहर राजो खनाणी में नौजवान संगत राजो खनाणी पारां सिंध मुंहिंजी अमा जे सिरे हेठि हिकु शानदार सकाफ़ती इल्मी अदबी कॉन्फ्रेंस कोठाई वई। हिन नफ़्सा नफ़्सी ऐं बहिंदाज आलम में अहिड़ा प्रोग्राम यकीनन असांजे समाज में नौजवाननि जे लाइ उत्साह जो सबब ई बणिजंदा। टिन निशस्तुनि में विरहायल इन प्रोग्राम जो मेहमान ख़ासि सिंध जो नाले वारो अदीब मोहतरम जामी चांडियो साहब ऐं एज़ाज़ी मेहमान में कॉम्प्रस्त अॻवान मोहतरम नवाज़ शाह भादाई, अमीर आज़ाद पंवर, प्रोफेसर इस्माइल मेमण, मीर हुसैन बख्श टालपुर ऐं ॿिया सिंध जा अदीब ऐं दानिश्वर हुआ। आयल समूरनि महिमाननि खे नौजवान संगत राजो खनाणी जी सहकारी संगत पारां अजरुगुनि जा तोहफ़ा बि पेश कया विया। प्रोग्राम जी पहिरीं निशस्त मुशाइरे जी सदारत नाले वारे शाइर महर डिबाई कई। मुशाइरे में नाले वारनि शाइरनि महर डिबाई, हाजी सांद, इमाम अली जंजी, खलील खोसो, नबी बख्श नास, अब्दुल मनान मरहम, शोएब शाद, साईं खाकी जानी ऐं ॿियनि पंहिंजी इनकलाबी ऐं रुमानवी शाइरी पेश करे हाज़रीन खां ख़ूब दाद हासिल कयो। प्रोग्राम जी पहिरीं निशस्त मुशाइरे जी कैंपेनिंग जा फ़राइज़ नाले वारे कैंपियर मोहतरम ज़ेब सिंधी सरंजाम ॾिना। सिंध जे शानदार ऐं शाहूकार सकाफ़ती रंगनि ऐं रवायतुनि बाबति तव्हांजो आवाज़ सां ॻाल्हाईंदे सिंध जे कॉम्प्रस्त अॻवान नवाज़ शाह भादाई ऐं अमीर आज़ाद पंवर जो चवणो हो। 2010 खां वठी सिंध जे अंदरि जेको तहज़ीब सकाफ़त कल्चर सां मोहबत जो ॾींहुं मल्हायो वञे थो, उन सां सिंध जे अंदरि हिकिड़ी इंस्पायरेशन पैदा थी आहे। सिंधी माण्हू वॾे टिघे अरसे जी ग़ुलामी खां पोइ पहिरियों भेरो पंहिंजी धरती सां पाण खे जोड़ियो आहे, जंहिंमें तहज़ीब सां, पंहिंजे सकाफ़त सां, पंहिंजी टोपीअ सां, अजरक सां, पटके सां उनजो रिश्तो जुड़ियो आहे। तव्हां ॾिसो त जॾहिं को अरसो अहिड़ो बि हो जो हिन मौजूदा निज़ाम जे अंदरि सिंधियुनि जी तहज़ीब खे ठठोल जो निशान बणायो, चयो वियो त सिंधियुनि जी तहज़ीब गॾा हकलण वारी तहज़ीब आहे। पर सिंधी माण्हुनि जो इहो रिच कल्चर हो, कल्चर जी इनफरादियत हुई, उनमें आलमगीर पैगाम हो, जंहिंजे करे सिंध जा माण्हू ॿीहर पंहिंजे कल्चर ॾांहुं मोटी आया आहिनि। अॼु सिंध जा माण्हू सकाफ़ती महाज़ ते मुनज़म थी रहिया आहिनि ऐं असां वटि बुनियादी तरह जेका ॻाल्हि आहे उहा इहा आहे त जेके सियासी जंगियूं आहिनि सॼी दुनिया में तव्हां ॾिसंदव त जॾहिं सियासी जंगियुनि में क़ौमूं ज़वाल पज़ीर थियूं आहिनि त हुननि सकाफ़ती महाज़ ते जंगियूं खटियूं आहिनि ऐं सकाफ़त असांजो मोर्चो आहे। ऐं माण्हुनि में, सिंध जे माण्हुनि में जेको सकाफ़त ॾांहुं उन्स वधियो आहे ऐं जेका पंहिंजाइप वधी आहे, जेको प्यारु वधियो आहे, उन असांखे इहा ख़ुशख़बरी ॾिनी आहे त सिंधी माण्हू सुजाग थिया आहिनि। उन्हनि पंहिंजी शाइरी सां रुजू करणु शुरू कयो आहे, उन्हनि कल्चर सां रुजू करणु शुरू कयो आहे। असांजो कल्चर, सिंध जो कल्चर दुनिया जो मुनफ़रद कल्चर आहे। असां वटि हिकिड़ो पैगाम आहे। असांजूं माऊं जॾहिं दुआ घुरंदियूं आहिनि तॾहिं चवंदियूं आहिनि त या अल्लाह सभ खां अॻु में जग जहान जो ख़ैरु कर, उन खां पोइ असांजे बचनि जो ख़ैरु कर। ऐं मुर्शिद लतीफ़ बि साईं बि सदाईं करीम थे सिंध सुपार, दोस्त आलम सब आबाद करी वारो पैगाम इन ई सूरत में ॾिनो हो। सो असांजो कल्चर सरखेज़ आहे। ही प्रोग्राम, ही मच कचहरियूं, ही सकाफ़ती मेड़ाका इन ॻाल्हि जी निशानदेही कनि था त सिंधी माण्हुनि पंहिंजे हज़ारनि सालनि जे तारीख़ी कल्चर सां रिली मिली विया आहिनि, कमिटेड थी विया आहिनि, उनजो संगम जुड़ियो आहे ऐं असां पंहिंजे कल्चरल महाज़ ते सिंध जे क़ौमी आज़ादी जो, ख़ुशहालीअ जो, तरक़ीअ जो, सेक्युलरिज़म जो, तसौफ़ जो जेको पैगाम आहे उहो दुनिया ताईं पहुचाईंदासीं। सिंध जो जाग्राफी सरहद तॾहिं महफ़ूज़ थी सघंदियूं जॾहिं असीं सियासी तौर ते मज़बूत थींदासीं ऐं सियासी तौर ते मुनज़म थींदासीं। उनजे करे असांखे मुनज़म सियासी संघ जोड़ण जी ज़रूरत आहे, उहा ई बचाए। नौजवान संगत राजो खनाणी जी समूरी सहकारी संगत सिंध जे सकाफ़ती रंगनि वारा वेस, टोपियूं, अजरक ऐं पटका पाए सिंध ऐं सिंध जे तहज़ीबी ऐं सकाफ़ती रंगनि सां लाज़वाल इश्क़ ऐं मोहबत जो इज़हार कयो ऐं उन सां गॾु समूरो पिंडाल पुण सिंध जे सकाफ़ती रंगनि जे इंडठी रंगनि सां जरकी पियो। सिंध जी ॿोली, तहज़ीब, सकाफ़त ऐं सकाफ़ती रवायतुनि जे इज़हार में औरत जे किरदार बाबति सिंध जे नाले वारे अदीब मोहतरम जामी चांडियो साहब पंहिंजा वीचार कुझु हिंदरीत वंडिया। समाज जो को बि कमु, को बि वहिंवार उन समाज जो नुमाइंदा वहिंवार न आहे जेसिताईं उन में मायूं बराबरि शरीक आहिनि। इन करे बहिराणी जूं या शहरनि जूं इहा असांजी पसमानदगी आहे ऐं असांजी इहा वॾी कोताही आहे, वॾी खोट आहे जो अञा असांजी सियासत में, असांजे अदबी दुनिया में, असांजे समाजी वहिंवार में, मुआशी सरगर्मियुनि में ऐं ज़िंदगी जे समूरनि शोबनि में अञा असांजी अदो आबादी बराबरि
हैसियत जी हामिल न आहे त इहो असांजे सम्झो त सिंध जे समाज जी निजात जो जदीद सिंध जो सिंध जे नए जनम जो सिंध जे मुस्तक़बिल जो इहो ख़्वाब तेसि ताईं साबिया न माणींदो जेसि ताईं सिंध जी जेके धीअरूं आहिनि सिंध जूं मारूं आहिनि भेनरूं आहिनि उहे आज़ाद ऐं बराबरि हैसियत में पंहिंजे समाज में हर शोबे में अॻियां न ईंदियूं। ॿी निशिस्त में मोहतरम जामी चांडियो साहब, नवाज शाह भाॾाई, अमीर आज़ाद पंवर ऐं ॿियनि अदीबनि दानिश्वरनि सिंध जी ॿोली शानदार सकाफ़त बाबति ॻाल्हि ॿोल कई। उनखां पोइ आख़िरी निशिस्त में महफ़िल मौसीक़ी जो प्रोग्राम सॼी राति जारी रहियो, जंहिंमें सिंध जे नालेवरनि फ़नकारनि क़ौमी गीत ॻाए ख़ूब दाद हासिलु कयो। ऐं आख़िर में नौजवान संगत राजो खनानी जे सहकारी नौजवाननि ऐं प्रोग्राम जे रूह रवां मोहम्मद इस्माइल शीदी ऐं ॿियनि पंहिंजे वतन सकाफ़त सां मोहबत जो इज़हार कंदे चयो, तमामु वॾी महिरबानी मुतला शाम साहब। दुनिया जूं जेके बि क़ौमूं आहिनि उहे पंहिंजी सकाफ़त सां सुञातूं वेंदियूं आहिनि, अहिड़े ई नमूने सां सिंधी क़ौम पंहिंजी सकाफ़त सां सुञाती वेंदी आहे। सकाफ़त में केतिरियूं शयूं अची वञनि थियूं। अॼोको हीउ जेको प्रोग्राम आहे नौजवान संगत राजो खनानी जे तरफ़ां आहे, जंहिं इहो चाहियो पिए त जेके सिंध जा वॾा मुक़रर आहिनि, जेके वॾा मुहक़िक़ अदीब दानिश्वर आहिनि, उन्हनि जे वाता उन्हनि जे इल्म ऐं अदब मां सकाफ़त जे बारे में ॿुधनि। त अल्हम्दुलिल्लाह अॼु असां वटि केतिरा ई मुहक़िक़ आहिनि ऐं असांखे सकाफ़त जे बाबति नयूं शयूं